साईं मुंहिंजा बादशाहनि जो बादशाह त्रिपाक पाण आहे, पर हिकिड़ो हो लाल बादशाह जंहिंजी हुकूमत ॾहों ॾे पखिड़ियल हुई। साईं उन ई मुल्क में उन ई बादशाहत में हिकिड़ो ग़रीब शख़्स पुंड रहंदो हो। उहो ग़रीब शख़्स छेणा मेड़े विकिणी पंहिंजो गुज़रान पियो कंदो हो ऐं हुनजो ईअं ॾुखियो सुखियो वक़्तु पियो गुज़रंदो हो। साईं हिकिड़े भेरे जीअं छेणनि जी भरी खणी घर ॾांहुं पिया आयो त हिकु नाग संदसि पेरनि में अची विचिड़ियो। जॾहिं ॾिठाई त नाग अची पेरनि में पियो आहे सो डपु विचां छेणनि जी भरी खणी नाग जे मथां उछलायईं ऐं ॾंडो खणी बीठो छेड़नि खे कुटणु। से नाग जो डपु त हर कंहिंखे थींदो आहे, सो नाग जो ॾिठाई त डप में अची छेणनि खे कुटणु लॻो। ॾिठाई त जे नाग हितां निकितो त पक सां छिरी पियो हूंदो ऐं हाणे चक हणंदो। सो छेणनि खे कुटे कुटे जॾहिं दिलि में पक थियसि त हाणे नाग ज़रूरु मरी वियो हूंदो, तॾहिं छेणनि खे हेॾे होॾे ॾिसणु लॻो। ॾिसणु जांचणु लॻो त ॾिठईं त नाग मुओ या बचियो या अञा साह आयसि त कुटियांसि। साईं छेणनि खे जो हेॾां होॾां करे ॾिठईं त छा ॾिसे त नाग ज़रूरु मरी वियो आहे, पर उते हिकिड़ो ॻाढ़ो मणियो छेणनि में ॾिसण में पियो अचे। सो पोइ त उहो मणियो खणी सिधो पंहिंजे घर आयो ऐं उहो आणे पंहिंजी ज़ाल खे ॾिनई ऐं पंहिंजी ज़ाल खे चयईं त हीउ मणियो शहर में खणी वञ ऐं विकिणी अच। साईं किसो कोता उन ई साॻी शहर जो बादशाह बि हूंदो हो जंहिंखे औलाद कोन हूंदो हो ऐं संदसि राणी जी वरी दिलि मड़नि मेड़नि ते ॾाढी हूंदी हुई। ग़रीब काठेर जी ज़ाल बि उहो मणियो खणी वञी उन राणी ताईं पहुती, छो त हुनखे ख़बर हुई त हू मणनि जी ॾाढी शौक़ीन आहे। साईं हू मणियो बि बिल्कुलु बेबाह हो ऐं उन जहिड़ो अघु उन राणी वटि को बि मणियो खणी कोन आयो हो ऐं उन राणी अहिड़ो अघु कॾहिं बि मणियो कोन ॾिठो हो। सो काठेर जी माई उहो मणियो खणी अची राणी वटि पहुती। से राणी उहो मणियो वठी सोने थाल में विझी खणी हिंदोरे में रखियो ऐं काठेर जी ज़ाल खे चङो ख़ासो इनाम अकराम ॾोकड़ पैसा ॾेई ख़ुशि करे पंहिंजे घर रवानो कयाईं। साईं मुंहिंजा मंझंदि जो बादशाह बि राणी वटि आयो। राणी बादशाह सां लाल मणे ख़रीदण जी ॻाल्हि कई। बादशाह राणी खे चयो त इहो लाल मणियो खणी अच त आउं बि ॾिसां। साईं मुंहिंजा ॻाल्हि था कनि त राणी जीअं ई मणियो खणण लाइ हिंदोरे वटि पहुती त छा ॾिसे त सुभाणे थाल में त मणे बदिरां हिकिड़ो ख़ूबसूरत ॿारु पियो आहे। ॿारु पियो आहे ऐं पियो रोए। राणी साईं यकदमि बादशाह वटि छोकिरो खणी आई। पोइ त ॿिन्ही जी ख़ुशी जी का हद ई न रही। भला कंहिं औलाद जो कोन थींदो हो त ख़ुशि छो न थींदा। हिननि जो शहज़ादे जहिड़ो ॿारु हिकिड़े लाल मणे मां हासिलु कयो हो, तंहिं करे हुन ते नालो ई रखियऊं लाल शहज़ादो। साईं लाल शहज़ादो अॼु नंढो सुभाणे वॾो अची जवान थियो। लाल शहज़ादो अची जवान थियो। संदसि हुस्न त हणी हर कंहिंखे हैरान करे विधो हो। इंसान त छा पर हूरूं ऐं परियूं बि संदसि सुहिणी सूरत ऐं मनमोहणी मूरत ते हैरान हुयूं। से लाल शहज़ादो अॼु नंढो सुभाणे वॾो जॾहिं अची बलूगत खे पहुतो तॾहिं पंहिंजे पीउ खे चयईं त बाबा जहिड़ो आउं सुहिणो आहियां मूंखे ज़ाल बि अहिड़ी सुहिणी परिणायो। पोइ त साईं बादशाह पंहिंजी बादशाही में पड़ो ॾियारियो त जेकी बि कुंवारियूं छोकिरियूं आहिनि से सभु फलाणी तारीख़ फलाणे हंधि हार सिंगार करे अची गॾु थियनि ऐं उन्हनि छोकिरियुनि मां जंहिं ते मुंहिंजे पुट जी दिलि थींदी उहा खेसि शादी कराए ॾिबी। साईं बादशाह जो इहो हुकुम ॿुधऊं त उनजी बादशाहत में उनजी रयत में ग़रीब त ग़रीब पंहिंजी जाइ ते, पर अमीर बि माण्हू इहा ख़्वाहिश करणु लॻा त लाल बादशाह जहिड़ो सदा सुहिणो असांजे पले पवे। सो सभु को साईं
लाल शहज़ादे खे पंहिंजी न्याणी ॾियण लाइ कोशिशूं करणु लॻो। सो मुक़ररु तारीख़ ते सॼी अवाम जूं कुंवारियूं निंगरियूं अची हिकु हंधि इकठियूं थियूं। सभु कंहिं छोकिरी जी उहा ई मर्ज़ी हुई त लाल शहज़ादो शादी वास्ते मूंखे चूंडे ऐं मूंखे पसंदि करे। पर लाल शहज़ादे जी कंहिं ते बि दिलि न सुरकी। उन्हनि निंगरियुनि में हिकु कहाणी बि आई हुई। तंहिं लाल शहज़ादे खे तानू हणी चयो, अदियूं हीअ असांखे को क़बूलींदो छा? उन कहाणी छोकिरी चयो त अदी हीअ असांखे कोन क़बूलींदो। हीअ परणबो का हीर राणी, हीअ लाल शहज़ादो आहे, हिनखे का हीर राणी खपे। पाण ॼण सां ही किथे थो शादी करे? साईं मुंहिंजा ॻाल्हि था कनि त लाल शहज़ादे जॾहिं कहाणी जो तन ॿुधो चयाईं, हाओ हाओ ऐं पण बसि पे हीर राणी। साईं हीरा राणी कंहिं विलायत में रहंदी हुई, जंहिंजे हुस्न जी हाक बि हर हंधि मशहूरु हुई। तॾहिं त कहाणी हुनखे इहो महीनो ॾिनो हो। साईं कई शहज़ादा संदसि सिक में सुकी सोड़ा थिया हुआ, मगर हुन बि कंहिंखे कोन थे क़बूलियो। उनखे बि उन ई सबब खां त संदसि कंहिं साहेड़ी तन ॾिनो हो त हाय हाय हीअ माई बि शादी कंदी त कंहिं लाल शहज़ादे सां कंदी, ॿियो को मर्द हुनखे वणंदो छा? होॾां साईं लाल शहज़ादे खे कहाणी जे इन ताने तुनके तायो हो त होॾां हीरा राणी खे साहेड़ी जे मेणे तपायो हो। तंहिं करे साईं हिननि ॿिन्हिनि जी दिलि में हिक ॿिए जी मोहबत जो सिलो बिना ॾिठे ई समाजण लॻो हो। होॾां साईं लाल शहज़ादो हीरा राणी जी सिक में निकिरी पियो त होॾां हीरा राणी लाल शहज़ादे जी मोहबत में मोहिजी हुनजी ॻोल्हा लाइ निकिरी पई। नेठि साईं ॻाल्हि था कनि वॾड़ा त नेठि हलंदा हलंदा हिकिड़े हंधि ॿई अची हिक ॿिए सां मिलिया ऐं हिक ॿिए खे ॾिसी ॾाढा ख़ुशि थिया ऐं हिक ॿिए जी मोहबत में मस्तु मगन थी विया। साईं किसो कोता आख़िर लाल शहज़ादो हीरा राणी खे वठी पंहिंजे पीउ वटि आयो। बादशाह ऐं राणी अहिड़े नाज़ुक बदन सदा सुहिणी मन मोहिणी नूंहुं ॾिसी ॾाढा सरा थिया ऐं वॾी धाम धूम सां संदन शादी कयूं। साईं लाल शहज़ादो ऐं हीरा राणी हाणे हमेशह गॾु रहण ऐं ॿिन्ही जी रहण लॻा ऐं ॿिन्ही जो हिक ॿिए खां परे हिकु बल बि न सरंदो हो। साईं ॻाल्हि था कनि त कहाणी जॾहिं लाल शहज़ादे खे तानो हुयो सा हिननि खे ख़ुशि ॾिसी दिलि में खामण लॻी ऐं पचण लॻी ऐं दिलि में रिथ कयईं त कीअं बि करे हिननि ॿिन्हिनि में विछोड़ो विझां। सो कहाणी साईं अची पंहिंजूं रिथण लॻी ऐं कोशिशूं करणु लॻी। उहा साईं कहाणी सदाईं पई हीला वसीला हलाईंदी हुई। हुनखे उहा ख़बर हुई त लाल शहज़ादो हिन मुल्क जे बादशाह ऐं राणी जे पेट जो ॼणियो पुटु कोन आहे, पर हुन नांग मां लाल ऐं लाल मां फ्री लाल शहज़ादो थियो आहे ऐं संदसि बुनियादु असुलु नांग आहे। सो साईं हिन कहाणी अची हीरा राणी सां साॻिड़ाप कई ऐं हुन सां सहेलियुनि वारो रूप ॻंढे ऐं ॾियारी अची हुनखे नयूं नयूं ख़बरूं ॿुधाई वेंदी हुई ऐं हुन सां कहाणी अची वेझड़ाइप ॻंढी। ऐं इन्हनि जी साईं इहा रोज़ रोज़ जी कचारी घर ई थींदी वई ऐं राणी सां हुजतूं थी वई। कहाणी साईं राणी सां हुजतूं थी वई। आख़िर हिकिड़े ॾींहुं राणी खे चयाईं त अदी तूं कॾहिं पंहिंजे मुड़ुस खां ई पुछ त तुंहिंजी ज़ात कहिड़ी आहे। मां त भायां थी त हू तोखे पंहिंजी ज़ात असुलु न ॿुधाईंदो ऐं न ई ॾसींदो, पर तूं कीअं बि करे खांसि संदसि ज़ात ज़रूरु पुछजांइ। तंहिं कहाणी जी इहा ॻाल्हि शहज़ादी जी दिलि में खुपी वई। राति जो जॾहिं लाल शहज़ादो ऐं हीरा राणी अकेला थिया तॾहिं साईं हीरा राणी अंकल करे लाल शहज़ादे खे चयो त प्यारा, जेकॾहिं गुस्ताखी माफ़ थिए त हिकिड़ो सुवालु तव्हां खां पुछां। लाल शहज़ादे चयो त बेशक पुछ। तंहिं ते हीरा राणी चयसि मूंखे ॿुधा त तव्हांजी ज़ात कहिड़ी आहे। साईं राणी जे इन ई सुवाल ते शहज़ादी जे इन ई सुवाल ते लाल शहज़ादो लाजवाब थी वियो ऐं राणी खे चयाईं, राणी इन ई ॻाल्हि तां लही वञ।
इहा ॻाल्हि मूंखां न पुछ जो उन ई तव्हां ॾाढा ॾुख ॾिसंदे। तंहिं उन वक़्तु राणी वधीक कान कुछी, पर ॿिए ॾींहुं बि काणी ॾाइण हीरा राणी खे अची चोरियो। चईं, हीरा राणी, हीउ वरी कहिड़ो मोहबत जो दस्तूर आहे जो लाल शहज़ादो सॾाए तुंहिंजी मोहबत में वारो ऐं तुंहिंजी चवण मञे ई नथो, जो रुॻो तोखे पंहिंजी ज़ात ई नथो ॿुधाए। त हीरा राणी उहो ॿुधी काणी जूं जॾहिं ॻाल्हियूं ॿुधियूं, जॾहिं ॿियो ॾींहुं थियो, तॾहिं लाल शहज़ादी थी राणी थी लाल शहज़ादे सां ज़िद ॿधी बीठी त हींअर पंहिंजी ज़ात ॿुधा, हींअर जो हींअर ॿुधा। नेठि ताईं लाल शहज़ादो कक थी हीरा राणी खे चयो, चङो भला सुभाणे तेल मेट मले हलंदासीं तलाव ते गुसल करणु, पोइ उते तोखे आउं पंहिंजी ज़ात ॿुधाईंदुसि। साईं किसो कोता चवनि था त ॿिए ॾींहुं हीरा राणी तेल मेट मिलाए लाल शहज़ादे वटि खणी आई ऐं अची चयईंसि त लाल शहज़ादा, हाणे हली पंहिंजो वाइदो पूरो कयो। पोइ साईं लाल शहज़ादो ऐं हीरा राणी ॿई ॼणा तलाउ ते आया ऐं तेल मेट मखे पाणी में गिड़िया। तेल मेट मखे पाणी में गिड़िया। उते वरी बि हीरा राणी लाल शहज़ादे खे साॻियो ई सुवालु कयो। तंहिं ते लाल शहज़ादे अखियुनि में पाणी आणे वरी बि राणी खे चयो त राणी, इन जी ज़िद तां लही वञ। मगर हुनजी ज़नानी होॾ हुई ऐं काणी हुनखे एॾो त चोरियो हो जो हुनखे सफ़ा होॾी बणाए छॾियो हो, सो असुल न मुड़ी। तंहिं ते लाल शहज़ादे चयसि, चङो राणी, हाणे ॾिसजां त आउं राति जो केरु आहियां। ईअं चई तलाउ में टुॿी हणी नांग थी निकितो ऐं हाय हीरा राणी, हीरा राणी चवंदो लुड़ंदो हलियो वियो। हीरा राणी उहो हाल ॾिसी वठी आऊं ऐं दाऊं कयूं ऐं पंहिंजे दोस्त जी जुदाई में वावेला मचाए ॾिनई। हुनजो आहुनि ऐं दाउनि जो आवाज़ु परे पंध ताईं पियो ॿुधण में आयो। साईं चवनि था इत्तफ़ाक़ सां हीरा राणी जी हिकिड़ी साहेड़ी जंहिंजो नालो नूर परी हो, सा दरिया तां मथां उॾामदे पे वई। साईं हीरा राणी जो दाहूं ऐं फ़रियाद ॿुधी उहा हेठि लही आई ऐं हीरा राणी खे अहिड़े ॾुख ऐं तकलीफ़ जो सबबु पुछणु लॻी। तंहिं ते हीरा राणी सॼो किसो करे ॿुधायसि। नूर परी चयसि, अदी हथें पई हाज हाणे कचो केचिन खे चई। अदे हथीं पई हाज हाणे कचो केचिन खे चई, तो पाण सां पाणे कई आहे, हाणे लिखियो वेठी लोड़। पर अदी अलाह मां आसरो न ला, मन मौला वरी अवां विछड़ियलनि जा मेला करे। हाणे गम न कर, ऐं अॼु ई लाल शहज़ादे खे ॻोल्हण लाइ कोशिशि कयां थी। रख अलाह ते त सभु सणाई थींदी। ईअं चई साईं नूर परी उॾामी वई ऐं हीरा राणी हाय कंदी हसरत ऐं अरमान सां अची घर पहुती ऐं खाइण पीअण ज़हर थी वियसि। 2-3 ॾींहंनि खां पोइ नूर परी ओचितो अची हीरा राणी वटि पहुती ऐं चयईंसि त भेण, लाल शहज़ादे जो कुझु पतो पियो अथमि। हाणे मौला मिड़ई मोचारी कंदो, तूं दिलि जा कर। उते साईं हीरा राणी खे कुझु पेट में साह पियो ऐं नूर परी खां पुछाईं, अदी भला कर ख़बर। नूर परी चयो त फिलाणी विलायत में वासिंग नांग जो मकान आहे। उहे आहिनि नांग पर इंसानी सूरत में बि अची सघनि था। लाल शहज़ादो उन्हनि नांगनि जे बादशाह जो पुटु आहे। हुन पंहिंजे पीउ खां कावड़ जी इंसानी सूरत अख़्तियार कई हुई, जंहिं करे तोखे अची मिलियो हो। हुनजी जुदाई में संदसि माइटनि जी ॾाढी बुरी हालत थी रही हुई ऐं तुंहिंजी बदकिस्मती खां जॾहिं हू तोखां जुदा थी वियो, वञी पंहिंजे माइटनि सां मिलियो आहे, त हू ख़ुशि थी पिया आहिनि ऐं हींअर ॾाढा सरा आहिनि। ते हाणे लाल शहज़ादे खे हथु करण जी ही तजवीज़ आहे जो हुन जी पीउ खे राग ॿुधण जो ॾाढी सिक रहे थी। तंहिं करे हू परे परे जा राॻींदड़ घुराए इंसानी रूप में थी हर जुमे जी राति ॻाइण वॼाइण जी महफ़िल कंदो आहे। हाणे मुंहिंजी सलाह आहे त तूं उन जे अॻियां हली नाच गानो करे हुनखे राज़ी कर, पोइ ख़ुशि थी पाणे तोखे चवंदो त हाणे घुर जेको घुरिणो अथई। पोइ तूं उन वक़्तु खांसि लाल शहज़ादे जी ॿांह जी घुर कजां
उन जी तजवीज़ खां सवाइ ॿियो को बि हीलो कोन अथई। साईं हीरा राणी जी तजवीज़ ॿुधी ॾाढी ख़ुशी थी, छो त हू ॻाइण वॼाइण तोड़े नाच करण में अॻे ई बिल्कुलु भड़ हुई। हेकारी पंहिंजे पीउ जी जुदाई में हुनजो सुर आवाज़ में बि ॾाढो सोज़ ऐं असरु थी वियो हो। सो साईं ही नूर परी सां गॾिजी लाल शहज़ादे जे पीउ जी कचहरी वारी जाइ ते अची पहुती। इतफ़ाक़ सां उहो ॾींहुं बि जुमे जो हो, तंहिं करे लाल शहज़ादे जो पीउ बि पंहिंजे राॻींदड़नि जे टोले सां अची देरो ॼमायो। सही ॻाल्हि था कनि त यकदमि फर्श ते गालीचा विछाइजी विया। महफ़िल जो सामान बि अची वियो। बादशाह अची वेठो। ॻाइण वारा बि पंहिंजा साज़ तंबूरा तयारु करे पंहिंजे कम में लॻी विया। तंहिं कुझु वक़्त खां पोइ हीरा राणी जेका कंहिं कुंड में पंहिंजी साहेड़ी नूर परी सां लिकी वेठी हुई, उहा बि ज़ाहिर थी अची ऐं बादशाह खे ॻाइण जी इजाज़त वठी नाच ऐं गानो शुरू कयईं ऐं अहिड़े त सोज़ सां ॻायईं जो सॼी मजलिस में मदहोशी छाइजी वई। बादशाह बि मस्तु ऐं मगन थी पियो ऐं हीरा राणी खे चवणु लॻो त ए ॻाइण वारी, जेको घुरिणो अथई सो घुर। उते हीरा राणी चयो त ए बादशाह आलम पनाह, मूंखे फ़क़ति मुंहिंजो महबूब लाल शहज़ादो इनायत कर, जो हुनजो छोड़ो मुंहिंजो साहु सुकाए छॾियो आहे। बादशाह उहो ॿुधी इनकार कयो, चयईं त न न, उहो तोखे न मिलंदो, बाक़ी जेको घुरीं सो हाज़ुर करियूं। राणी बि वरी साॻी सदा कई, मगर वरी बि न अघाणी। महफ़िल बर्खास्त थी, नाग हलिया विया। हीरा राणी नाराज़ थी वई, ॿिए जुमे जो इंतज़ारु करणु लॻी। ख़ैर सां ॿियो जुमो बि आयो। हिन दफ़े बि हीरा राणी ॾाढे दर्द ऐं सोज़ मां ॻायो वॼायो। वरी बि बादशाह हुनखे चयो त ॻाइण वारी, घुर जेको घुरिणो हुजई। तंहिं ते साईं हीरा राणी वरी बि साॻी सदा हईं, मगर बादशाह वरी बि इनकार कयो। अहिड़ी तरह सां टियों जुमो बि आयो। हिन दफ़े राणी अहिड़े त दर्द ऐं सोज़ फिराक मां ॻायो जो ॿुधंदड़नि जूं दिलियूं मेण वांगुरु रिझी वियूं। हिन दफ़े बादशाह जी दिलि में भरम अची वियो ऐं हीरा राणी खे चयईं, हीरा राणी, लाल शहज़ादो मूं तोखे ॾिनो, हाणे मूं सां गॾिजी हल त लाल शहज़ादो मुंहिंजो जो जिगर जो टुकर पंहिंजे हथनि सां कढी हली तोखे ॾियां। पोइ हीरा राणी खे बादशाह पंहिंजे महलात में वठी आयो। उते लाल शहज़ादो पलंग ते लेटियो पियो हो ऐं हीरा राणी जी फिराक में बेचैन ऐं बेक़रार घड़ी घड़ी हाय हीरा राणी जी ॿोली पिए कयईं। हीरा राणी बि आस्ते आस्ते अची संदसि सेरांदी खां थी बीठी। लाल शहज़ादे जीअं पासो वारायूं अखियूं खोलियूं ऐं हीरा राणी जो नालो वरिताईं, तंहिं हीरा राणी उछलजी संदसि झोली में किरी पई ऐं चयईंसि, जी मुंहिंजे सिर जा साईं, ईअं ई ॿई विछड़ियल हिक ॿिए सां मिलिया ऐं हिक ॿिए खे खणी भाकुर विधाऊं। ॼण त ॿ न आहिनि बल्कि हिकु आहिनि। उन बैदि हीरा राणी ऐं लाल शहज़ादो कुझु वक़्तु उते रही, पोइ बादशाह खां मोकिलाए पंहिंजे असुल के मुल्क में आया ऐं ॿई ॼणा ऐश ऐं आराम सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण लॻा। साईं मुंहिंजा, जहिड़ी तरह हिननि विछड़ियलनि जे वाली विसिल कयो ऐं हिननि खे मिलायो, अहिड़ी तरह शल जग जहान जूं मुरादूं मौला साईं पूरियूं करे, हक़ हिलाल जूं मुरादूं पूरियूं करे, हर कंहिंखे ख़ुशि रखे। सच उमेदु आहे हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। हिन क़िस्म जूं वधीक कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे YouTube चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।